कराची ओभर खां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल गफ़ार भुट्टो। कराचीअ में जीडीए जे सॾ ते गुज़िरियल जनरल इलेक्शन में थियल धांधली पीका आर्डिनेंस सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ एसयूपी क़ौमी शहरा तहरीक फंक्शनल लीग जमात इस्लामी तरफ़ां सत्तार डायरी खलीकुर रहमान हकड़ो राशिद सुमरो मौला बख्श उमर हमादुल्लाह भुट्टो मकसूद अमन सुमरो मुदस्सिर सरकी असलम सुमरो सैफुल्लाह सिंधी सिराजुद्दीन कुरैशी अमीर तुनियो जी अॻुवाणी में वॾे अंग में कारकुननि तरफ़ां डिस्ट्रिक्ट ईस्ट प्रेस क्लब अॻियां हथनि में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा झंडा प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिन मौक़े ते अॻुवाणी ॻाल्हाईंदे चयो त 8 फरवरी 2024 जूं जाली बोगस इलेक्शन थियूं हुयूं जंहिं में सरेआम धांधलियूं थियूं हुयूं जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न करियूं। ॿीहर शफ़ाफ़ इलेक्शन कराई वञे। हुननि चयो त सिंधु दरिया मां नेकाल कढण ऐं सिंध खे सुकाइण जी साज़िश खे सिंधु दरिया असांजी ज़िंदगी मौत जो मसइलो आहे जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। पीका आर्डिनेंस सहाफ़ियुनि खे हक़ सच लिखण खां रोकण वारो हिकु कारो क़ानून पास कयो वियो आहे जेको रद्द कयो वञे।